नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त आहे कंडियारो में खबर ॾींदालो। कंडियारो शहर के पारा साइंस कॉलेज में किताबी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ पब्लिकेशन इदारनि कॉलेज जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां किताबनि 10 खां वधीक स्टॉल लगाया विया। उन मौके ते अदीबनि जे वालिदैन ऐं मौज़ूज़नि जी वालियां खे शिरकत कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे पारा साइंस कॉलेज जे प्रिंसिपल सैयद मज़हर अली शाह राशिदी, डॉक्टर मुरसलुद्दीन शाह, इब्राहिम खोखर, इब्राहिम जोकियो ऐं ॿियनि जो चवणो हुयो त पारस कॉलेज पारां किताबी मेलो मुनक़िद कराइण जो मक़सद शागिर्दनि में किताबनि जी पढ़ण जो शौक़ पैदा करण आहे। हिननि जो चवणो हुयो त अॼुकल्ह एंड्रॉइड फोन ऐं PDF बुक जे अचण खां पोइ प्रिंट किताबनि जी ख़रीद फ़ुर्क़त ते तमामु घणो ऐं गहरो असर पियो आहे, जंहिं सबबु किताबनि जे पढ़ंदड़नि जो तइदाद बि घटिजी वियो आहे। पर उन हूंदे बि किताबनि जो मयार ऐं क़दर अॼु बि एतिरो ई आहे जेको अॻु में हुयो। हाणे सिर्फ़ नौजवाननि तोड़े शागिर्दनि में किताबनि जो मुतालो कराइण ऐं पढ़ण जो जज़्बो पैदा करण आहे। किताबी मेले जे मौके ते मुख़्तलिफ़ किताबनि जे इदारनि जहिड़ो क संदीका, रोशनी पब्लिकेशन, अलासिला पब्लिकेशन, माइका एकेडमी, पोपट ऐं ॿियनि इदारनि पारां किताबनि जा स्टॉल लगाया विया। किताबी मेले में शागिर्दनि में सुठो जोश ॾिसण में आयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।